नाज़रीन बुलेटिन में अहम खबर अवां सां शेयर पिया करियूं त क़ौमी रागी बेदल मसरूर जो नौजवान पुट हंस मसरूर कराची मां खॼी वियो आहे। बेदल मसरूर जो पुट हंस मसरूर कराची जे शाहराह फैसल तां ऑफिस खां वापस ईंदे खॼी वियो आहे। नौजवान जे पीउ बेदल मसरूर मुताबिक़ संदसि पुट हंस मसरूर कराची जे शाहराह फैसल ते ऑफिस में कम कंदो हो। हंस ऑफिस खां ॿाहिरि निकितो त पुलिस मोबाइल नमूने गाॾी अॻु ॾिनो ऐं उन में वेठल माण्हू खेसि खंबे विया। बेदल मसरूर जो चवणु आहे त संदसि पुट खे अगवा कयो वियो आहे। सिंध हुकूमत ऐं ॿिया वस वारा इदारा संदसि पुट जी बाज़ियाबी लाइ क़दम खणनि। नाज़रीन अहम ख़बर अवां खे भेरो ॿीहर ॾियूं पिया त क़ौमी रागी बेदल मसरूर जो नौजवान पुट कराची मां खॼी वियो आहे। बेदल मसरूर जो पुट हंस मसरूर कराची जे शाहराह फैसल तां खॼी वियो आहे। नौजवान जे पीउ बेदल मसरूर मुताबिक़ संदसि पुट हंस मसरूर कराची जे शाहराह फैसल ते ऑफिस में कम कंदो हो। हंस ऑफिस खां ॿाहिरि निकितो त पुलिस मोबाइल नमूने गाॾी अॻु ॾिनो ऐं उन में वेठल माण्हू खेसि खंबे विया। बेदल मसरूर जो चवणु आहे त संदसि पुट खे अगवा कयो वियो आहे। सिंध हुकूमत ऐं ॿिया वस वारा इदारा संदसि पुट जी बाज़ियाबी लाइ क़दम खणनि। नाज़रीन अहम ख़बर अवां खे ॾियूं पिया त क़ौमी रागी बेदल मसरूर जो नौजवान पुट कराची मां खॼी वियो आहे। बेदल मसरूर जो पुट हंस मसरूर कराची जे शाहराह फैसल तां खॼी वियो आहे। नौजवान जे पीउ बेदल मसरूर मुताबिक़ संदसि पुट हंस मसरूर कराची जे शाहराह फैसल ते ऑफिस में कम कंदो हो। हंस ऑफिस खां ॿाहिरि निकितो त पुलिस मोबाइल नमूने गाॾी अॻु ॾिनो ऐं उन में वेठल माण्हू खेसि खंबे विया। बेदल मसरूर जो चवणु आहे त संदसि पुट खे अगवा कयो वियो आहे। सिंध हुकूमत ऐं ॿिया वस वारा इदारा संदसि पुट जी बाज़ियाबी लाइ क़दम खणनि।